ख़बर शामिल कयूं पिया ठट्टो खां। चन्ना बिरादरी जो क़दीमी ॻोठ ते थियल कब्ज़े खिलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस। रोशन उर्फ अहमद खान चन्ना, नदीम हुसैन चन्ना प्रेस क्लब मीरपुर साकरो पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ॿुधायो त असां अपन ॾाॾनि खां रहायशी आहियूं, देहे काटके में वेठल आहियूं। असां वटि उन ज़मीन जा कागज़ पिणु मौजूद आहिनि। असांजो ठट्टो कोर्ट में केस बि हलंदड़ आहे, तंहिं हूंदे बि असांखे बाअसर धमकियूं ॾेई रहिया आहिनि, जंहिंमें वालजी माइसरी असांखे धमकाए रहियो आहे, असांजे ज़मीन ते कब्ज़े करण जी कोशिश करे रहियो आहे ऐं कूड़ा कागज़ पढ़ाइण जी कोशिश पिणु करे रहियो आहे। असां DC ठट्टो ऐं AC साकरो खे इतला पिणु कयो आहे ऐं सेक्शन कोर्ट ठट्टो में एप्लीकेशन जमा कराई आहे। कोर्ट पारां AC साकरो ऐं SHO साकरो ऐं बाअसर कब्ज़े कंदड़ धुर खे नोटिस पिणु जारी कया विया आहिनि। पोइ बि असांखे बिला जवाब तंग करे रहिया आहिनि। उन्हनि वसवारनि ऐं आला अख़्तियारनि खां मुतालबो कंदे घुर कई त कब्ज़ा माफ़िया ख़िलाफ़ कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे। रिपोर्ट करे रहियो आहे महमद अशरफ, ख़ासि के लिए बेरोची बे न्यूज़ ठट्टो।